अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों, प्रोग्राम आहे नई ट्रेही। आऊं आहियां अव्हां जी मेज़बान मुख्तियार जिसकाणी। प्रोग्राम जो पेशकार आहे मीर मल्ला। स्टूडियो इंजीनियर सैयद बिशारत हुसैन। साथियों, ज़िंदगी त ईअं बि गुज़री वेंदी आहे, पर सभ खां सुठो तॾहिं आहे जो ज़िंदगी जा असूल ऐं असांजा कम हिकु तारीख़ बणिजी वञनि। द किंग ऑफ मार्शल आर्ट एक्स ब्रोली जी मौत 32 सालनि जी उमिरि में थी, मगर उन्हनि 32 सालनि में उन्हनि एतिरो त नालो ठाहियो जो अॼु बि माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा आहे। एक्स ब्रोली पंहिंजी ज़िंदगी ईअं ठाही शायदि उहा कॾहिं बि माण्हुनि खां न विसरी सघे। अहिड़नि माण्हुनि जी ज़िंदगी असांखे ॿुधाईंदी आहे त अगरि कुझु थियण जो सोचियो आहे त पोइ नंबर 1 ई थियणो आहे। दुनिया जी का बि ताक़त अव्हांखे नथी हाराए सघे जेसीं ताईं अव्हांखे पाण खे उहा हार या अहिड़ी सोच ज़हन में न अचे। भली अव्हां इहो सोचो था त कुझु बि हिते इम्पॉसिबल आहे या तव्हां नथा करे सघो, पर इहो अव्हांजी सोच ते हूंदो आहे। अगरि अव्हां कुझु सोचियो आहे त कुझु बि इम्पॉसिबल न आहे। दोस्तों, हाणे हलूं था प्रोग्राम जी तफ़सील जी तरफ़। सभ खां पहिरियां सिलसिलो शामिल कंदासीं मुलाक़ात। तंहिं बाद सिलसिलो शामिल कंदासीं आम मालूमात ऐं आख़िर में हूंदो हिकु मौसीक़ी जो ख़ूबसूरत ट्रैक। साथियों, असल ज़िंदगी जो मज़ो तॾहिं आहे जॾहिं अहिड़ो कुझु कजे जो पाण खे बि उन ते यकीन न अचे ऐं असांजी उहा हिमत ॼण असांखे हिकु अजीब हौसलो बख़्शे। अहिड़ो कुझु करणु जी शइ जी अव्हां मां कंहिं बि उमेद न रखी हुजे, पर इहो सभु अव्हां जे अंदर जो जनून हुजे, त पोइ पंहिंजी नफ़सियात खां आज़ादु थियण जो प्रोसेस कॾहिं शुरू कंदासीं। कॾहिं पाण ते गौर फ़िक्र करणु शुरू कंदासीं ऐं कॾहिं नफ़्से अमारा खे नफ़्से मुतमइन बणाइबो। ऐं हिन सॼे स्ट्रगल जे अंदरि हसद जा दरवाज़ा बि खुलियल मिलंदा ऐं तनक़ीद जा दर बि खोलिया वेंदा, पर अहिड़ा सभु दरवाज़ा अव्हां खे महिनत, हिम्मत ऐं किरदार ऐं अमल सां ई बंदि करणा पवंदा। साथियों, हाणे हलूं था सिलसिले मुलाक़ात जी तरफ़। जी सामीन, मां आहियां तव्हांजो होस्ट वलीद अहमद सुमरो ऐं तव्हांखे प्रोग्राम नई ट्रेही में ख़ुशि आमदीद। अॼु असांजो टॉपिक आहे करियर काउंसलिंग ऐं हिन टॉपिक जे लाइ असां अॼु हिकिड़े गेस्ट खे इनवाइट कयो आहे, रियाज़ मैंगलो साहब। रियाज़ मैंगलो साहब सोशल एक्टिविस्ट आहिनि, BBA हॉनर्स थियल आहे उन्हनि जी शालाती यूनिवर्सिटी मां ऐं 8 सालनि जो उन्हनि खे तजुर्बो आहे करियर काउंसलिंग में, लीडरशिप स्किल्स, पीस प्रमोशन ऐं वॉलंटियरिज़म ते। UK बि वञी चुका आहिनि, कीनिया में बि एक्सपोजर आहे ऐं लॉट मेनी अदर प्लेसिस। अचो त अॼु साईं असां डिस्कशन था कयूं। जी रियाज़ मंगलो साहब, अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? वालेकुम सलाम वलीद, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां थोरो पंहिंजे सामाइन खे तारीफ़ करायो। महिरबानी वलीद, मूंखे हिते मदू करण जी। एक्चुअली मां जो तारीफ़ तमामु मुख़्तसिर आहे। मां यूथ एक्टिविस्ट आहियां ऐं मां पाकिस्तान में नौजवाननि जे राइट्स ते कमु कंदो आहियां ऐं नौजवान में स्पेशली जेको मुंहिंजो राइट आहे एजुकेशन जो, उन ते मुंहिंजो इलाही कमु थियल आहे। मां सिंध गवर्नमेंट सां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में कुझु स्कूल बि हलायां पियो ऐं उन सां गॾु गॾु मुख़्तलिफ़ NGO सां मां ट्रेनिंग प्रोग्राम कंदो आहियां, जंहिंमें असां नौजवाननि खे नौजवान जी कैपेसिटी बिल्डिंग ते कमु कंदा आहियूं त जीअं नौजवाननि खे असां सही ट्रैक ते वठी अचूं ऐं उन्हनि जी सपोर्ट कयूं, उन्हनि खे गाइडलाइंस ॾियूं, उनजी मेंटरशिप कयूं त हू पंहिंजे पाण खे कीअं एक्सीलरेट कनि पंहिंजी फील्ड में। ठीकु। जी रियाज़, जीअं असांजो अॼु जेको टॉपिक आहे उहो करियर काउंसलिंग सां आहे, त असांजे नौजवान खे ख़बर न आहे कि मां मैट्रिक खां पोइ इंटर खां पोइ कहिड़ी फील्ड खे चूज़ कयां ऐं उन में एक्सेल कयां या उन में अॻिते वधां। सो असांजो नौजवान छो कन्फ्यूजन जो शिकार आहे, जॾहिं त असां वटि हाणे मीडिया बि अची वई आहे, सोशल मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे ऐं कैरियर्स तव्हांजे बिल्कुलु साम्हूं पिया आहिनि। छा वजह आहे, छो नथा पंहिंजो करियर चूज़ करे सघनि? एक्चुअली थिए ईंदो पियो न वलीद, त असां वटि मोस्ट ऑफ द जेके नौजवान आहिनि उहे डॉक्टर इंजीनियर थियणु चाहिनि था पिया, पर उहे पंहिंजी असेसमेंट कोन था कनि पिया त आइदर उहे जेको डॉक्टर इंजीनियर जी फील्ड जे लाइ केतिरा फिट आहिनि, केतिरी उनजी तयारी थियल आहे, त जॾहिं हू डॉक्टर इंजीनियर नथा थी सघनि
था त पोइ उनखां पोइ कंफ्यूज़ था थियनि पिया त हाणे अॻिते काॾे वञणु खपे। त उते अगेन स्टेट ऐं असां जहिड़नि एक्टिविस्ट जो ई कमु आहे त असां उन्हनि इलाइक़नि में असां सेमिनार्स करायूं, उन्हनि खे अवेयरनेस ॾियूं त एक्चुअली कहिड़ियूं कहिड़ियूं फील्ड्स अवेलेबल आहिनि नौजवान जे लाइ जिते हू वञी करे पंहिंजे कैरियर खे या पंहिंजी स्टडी करे सघनि था पिया। जीअं मां तव्हांजी ॻाल्हि कई त मुंहिंजी पंहिंजी शुरूआति हिकिड़ी कॉन्फ्रेंस खां थी। 2008 में मां हिकिड़ी कॉन्फ्रेंस में वियुमि, उते मूंखे मुंहिंजे साम्हूं हिकु ट्रेनर हुयो, हिकु नौजवान तमामु यंग ट्रेनर जेको ॾाढो मूंखे मोटिवेट कयो, इंस्पायर कयो। ऐं उन खां पोइ मूंखे लॻो त हीअ त वरी मूंखे हिन फील्ड में अचणु खपे। मूंखे लॻे थो त मां शायदि ॾाढो सुठो आहियां माण्हुनि खे पंहिंजी ॻाल्हि मञण में। मूंखे लॻो त मां बि ईअं ॿियनि खे मोटिवेट करे सघां थो पियो। उमेर जालियावाला लीड ट्रेनर आहे पाकिस्तान जो, त उन मूंखे इंस्पायर कयो। कराची जो नौजवान खैरपुर में ट्रेनिंग करणु आयो आहे, उन ट्रेनिंग जो नालो बि कैरियर काउंसलिंग ई हुयो। त मां उनजी ट्रेनिंग में ॾाढो इंस्पायर थियुमि। उन खां पोइ मां पंहिंजे कैरियर जी शुरूआति कई एज़ अ ट्रेनर। मां पंहिंजी जेको सर्टिफाइड कोर्सिस आहिनि मां मुख़्तलिफ़ इदारनि मां कया आहिनि। ऐं उन खां पोइ पूरे पाकिस्तान में मां कोई 5000 खां मथे नौजवाननि खे मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में ट्रेन करे चुको आहियां। त मतिलबु मां अॼु बीइंग अ ट्रेनर पंहिंजे फैमिली खे सपोर्ट बि कयां थो पियो, सोर्स ऑफ इनकम बि ट्रेनिंग आहे। ऐं मां पंहिंजी जेकी ख़्वाहिश आहे त मां माण्हुनि सां ॻाल्हायां, माण्हुनि खे इंस्पायर कयां, मोटिवेट कयां, त मुंहिंजी उहा ख़्वाहिश बि पूरी थिए थी पई। जी रियाज़, इहो तमामु घटि हूंदो आहे की तव्हांजो पैशन ऐं प्रोफेशन पाण में मर्ज हूंदा आहिनि, तॾहिं ई तव्हां पंहिंजे कम खे इंजॉय करे सघंदा आहियो। ऐं तव्हां इन जो हिकिड़ो ज़िंदा मिसाल आहियो। अच्छा, असांखे इहो ॿुधायो की अॼोके नौजवान खे पाण खे ॿियनि खां मुख़्तलिफ़ कीअं नज़र अचणु खपे, उहो कहिड़ी फील्ड जी तरफ़ वञे जो हू नुमाया थी करे उभरे। सो मां उहोई जेका जीअं त मां शुरूआति कई त असेसमेंट करणु पंहिंजी तमामु ज़रूरी आहे। अॼु नौजवान खे ॾिसणु खपे त उहे कहिड़ा पैरामीटर्स आहिनि जिते हू वञी करे पंहिंजी असेसमेंट कराए। बिल्कुलु, उहे पैरामीटर्स इहे आहिनि त हू सभ खां पहिरियां त पंहिंजो कोई रोल मॉडल चूज़ करे त भई मां कहिड़ी फील्ड में वञणु चाहियां थो पियो ऐं उन फील्ड में मुंहिंजो रोल मॉडल केरु आहे। ठीकु, फॉर सपोज जी मां ॻाल्हि कई त मां ट्रेनिंग फील्ड में अचणु चाहियां पियो, मुंहिंजो रोल मॉडल तंहिं टाइम में उमेर जालियावाला हुयो, त मां उनखे फॉलो कयो, मां उनखां टाइम वरितो, मां उन सां उनजी ट्रेनिंग जा वीडियोज़ ॾिठा, मां उनखां ट्रेनिंग वरिती अॻिते हली करे। ईअं नौजवान जेके कंहिं फील्ड में वञणु चाहियो त हू पंहिंजो कोई लीडर, कोई मेंटोर पंहिंजे ज़हन में रखी करे उन ताईं पहुचण जे लाइ कोशिशि कजे, त उनजो रस्तो कुझु हमवार थी वेंदो, उनखे किथां गाइडलाइन मिली वेंदी। जीअं तव्हां पाण ॻाल्हि कई त अॼुकल्ह टेक्नोलॉजी जो दौरु आहे, त तव्हांजे साम्हूं वीडियोज़ पिया आहिनि, इंटरनेट ते मटीरियल पियो आहे, गूगल ताईं सपोर्ट करे सघे थी पई। नौजवान जे लाइ तमामु ईज़ी आहे त उहो पंहिंजे कैरियर में कीअं ग्रो करे सघे थो पियो, कीअं अॻिते वधी सघे थो पियो। ठीकु, रियाज़ तमामु सुठो तव्हां गाइडेंस ॾिनी नौजवान खे। अच्छा, असांखे इहो ॿुधायो की तव्हां हेतिरो 5000 नौजवान तव्हां चयो तव्हां ट्रेन करे चुका आहियो, त तव्हांखे 5000 नौजवाननि में का सक्सेस स्टोरी मिली आहे जेकी तव्हां पंहिंजे साम्हूं खे ॿुधाइणु चाहियो? बिल्कुलु, मां इहे सक्सेस स्टोरीज़ इहे आहिनि जो हिकिड़ी प्रोमिनेंट ॿुधायो जेकी रीसेंट हुजे। माना इहे सक्सेस स्टोरीज़ आहिनि जो मां अञा ताईं इन पंहिंजे कैरियर खे अञा अॻिते नेक्स्ट स्टेप ते वठी वञणु चाहियां थो पियो। मुंहिंजे लाइ काफ़ी अहिड़ा नौजवान मूंखे मिलिया जिन खे मां ट्रेनिंग कराई ऐं मुंहिंजी ट्रेनिंग खां बाद में उन नौजवाननि पंहिंजो कमु स्टार्ट कयो। लाइक जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त फॉर एग्ज़ाम्पल लाड़काने में हिकु दोस्त आहे असांजो जंहिंखे मां 2012 में ट्रेनिंग कई ऐं 2012 खां पोइ दोस्त पंहिंजो स्टार्ट वरितो, पंहिंजी NGO एस्टेब्लिश कई, द अल्टीमेट एसोसिएट्स, ऐं अॼु उहो लाड़काने में तमामु सुठो कमु करे रहियो आहे। उहे कहिड़े कंपोनेंट ते कमु था करनि? उहे अगेन कमु कनि था पिया फैशन डिज़ाइनिंग ते ऐं यूथ डेवलपमेंट ते। इट्स रियली नाइस कि नीड बेस कमु थियणु बिकॉज़ फैशन डिज़ाइनिंग ते असां वटि इलाही घटि कमु थो हले। हू लाड़काने में फैशन शो थो पियो कराए। हिकु लाड़काने जो नौजवान जंहिं BBA कई आहे ज़ेबिस मां, ऐं उहो दोस्त लाड़काने में फैशन शो थो पियो कराए। ठीकु आहे, ॿियो हिकु दोस्त आहे असांजो मुंहिंजो पार्टिसिपेंट हुयो लाड़काने में ई, त उहो उन पंहिंजी पढ़ाई छॾे ॾिनी, पर जॾहिं हू मां हिकु प्रोग्राम हलंदो आहे एल इम्पॉसिबल टेक अ चाइल्ड स्कूल, उन ट्रेनिंग में हू दोस्त आयो ऐं उन ट्रेनिंग खां बाद हुन दोस्त वरी ॿीहर पंहिंजी पढ़ाई स्टार्ट कई ऐं उहो दोस्त जेको आहे उहो ज़ेबटेक प्रोग्राम ज़ेबिस मां गोल्ड मेडल आहे, जंहिंखे नवाज़ शरीफ़ साहिब जे प्रोग्राम में उन घुराए वियो इस्लामाबाद, उनखे उहो एवॉर्ड कयो वियो। चवण जो मतिलबु इहो आहे त केतिरियूं स्टोरीज़ आहिनि जेके रोज़ कंहिं न कंहिं ट्रेनिंग में असांखे मिलनि थियूं पियूं ऐं उहे असांखे बि हिकु जज़्बो ॾियनि पियूं त असां अञा वधीक कमु कयूं। तमामु सुठो। ऐं असां वटि अहिड़ा बि नौजवान मौजूदु आहिनि जेके पंहिंजे लिमिटेड रिसोर्सिस में रही करे हिकिड़ो सुठो कमु पिया करनि, रियली इम्प्रेसिव। अच्छा, असांखे इहो ॿुधायो कि रियाज़ तव्हां हिन वक़्तु तव्हांखे 8-9 सालनि जो एक्सपीरियंस रहियो आहे, तव्हां ऑन द मूवमेंट पाण खे किथे था ॾिसो, किथे बीठा आहियो ऐं तव्हांजो नेक्स्ट मूव कहिड़ो आहे हिन वक़्तु? इन पूरे तजुर्बे में जेको मूंखे लॻे थो पियो त जेको मां नौजवान अॼुकल्ह कुझु
सोसाइटी जा जेके प्रेशर आहिनि अगेन जेका ॻाल्हि कई न असां कैरियर में ग्रो कोन था करे सघूं त पोइ तव्हां कुझु साइकोलॉजिकल इशूज़ मां गुज़रंदा पिया त असां भाई नौजवान डिप्रेस आहिनि कंफ्यूज़ आहिनि एंजाइटी जो शिकार आहिनि नौजवान त हाणे मूंखे लॻे थो पियो त शायदि मूंखे इन शइ ते कमु करणु खपे छाकाणि असां वटि हिते इन फील्ड में कोई कमु न पियो करे पर मुंहिंजो जेको शौक़ु आहे त मां नेक्स्ट स्टेप जेको मुंहिंजो हूंदो उहो ई हूंदो त मां नौजवान लाइ अहिड़ा प्रोग्राम खणी अचां नौजवाननि खे असां इन स्टेट ऑफ माइंड खां ॿाहिरि कढूं जंहिंमें हू कंफ्यूज़ आहे डिप्रेस आहे एंजाइटी जो शिकार आहे जेको मेंटल हेल्थ मां कमु करणु जेको मुंहिंजो नेक्स्ट स्टेप हूंदो शायदि मेंटल हेल्थ हूंदो अच्छा ऐं उन जी शुरूआति तव्हां किथां वठणु चाहींदव अगेन ऑफ कोर्स मां पंहिंजे सभिनी कमनि जी शुरूआति खैरपुर खां वरिती आहे मां खैरपुर जो आहियां यस बिल्कुलु त मां अगेन इन जे लाइ बि मुंहिंजो मां होमवर्क कयां थो पियो ऐं मुंहिंजो आहे त मां NLP जे नाले सां हिकु ट्रेनिंग प्रोग्राम शुरू कंदुमि बिल्कुलु थैंक यू रियाज़ अच्छा असांखे इहो ॿुधायो कि पंहिंजे ॿुधंदड़नि खे ॿुधायो कि तव्हां हिकिड़ो नौजवान आहे उहो जीअं पंहिंजी डिग्री पूरी थो करे त उहो कहिड़नि इदारनि सां मुंसलिक थिए त उहो को प्रोडक्टिव कमु करे सघे सर मां चवंदुमि सर डिग्री पूरी न करे डिग्री पूरी थियण खां पहिरियां ई हू उन फील्ड जे इदारनि सां उन माण्हुनि सां पंहिंजी कोऑर्डिनेशन ऐं नेटवर्किंग करणु शुरू करे हू ॾिसे त हू किथे कोलैबोरेटिव तरीक़े सां थ्रू कोऑपरेशन जे किथे किथे हुनजी नीड आहे ऐं उन जेका डिग्री हू करे थो पियो उन सां रिलेटेड हू पंहिंजी डिग्री खां पहिरियां ई पंहिंजा वास्ता ॾिसे त हू उन यूनिवर्सिटी अलम लाइज़ को सीनियर दोस्त किथे कमु करे रहियो आहे त उन खां पहिरियां ई उन सपोर्ट में अची वञे तव्हांजे ज़हन में कहिड़ा इदारा आहिनि जिन सां हू वञी करे मुंसलिक थियनि ऐं पंहिंजी कैरियर काउंसलिंग कराइनि कैरियर डेवलपमेंट ते कमु करनि पंहिंजे ॾिसो जेके मां ॻाल्हि कयां त बिल्कुलु इदारा आहिनि असांजे खैरपुर में ई हिन वक़्तु जेके मां ॻाल्हि कयां त खैरपुर उहो ज़िलो आहे जिथे डेट पाम रिच आहे खजूरनि जो ज़िलो चयो वेंदो आहे त हिते एंटरप्रीन्योरशिप थी सघे थी पई नौजवान इन फील्ड में अची सघनि था पिया त असां वटि खजूर मंडी आहे असां वटि IBS अखर वेझो आहे असांखे IBS अखर में जहिड़ा इनक्यूबेटर सेंटर्स आहिनि जिथे तव्हां वञी करे पंहिंजा ख़्यालात जो पंहिंजा मॉडल जो पंहिंजा आइडियाज़ जो त इदारा आहिनि जेके तव्हांखे सपोर्ट कंदा त तव्हां नौकिरी जे लाइ वेट की त मां 4 साल डिग्री पूरी करण खां पोइ नौकिरी कयां डिग्री पूरी थियण खां पहिरियां तव्हां छा करे सघो था जेको तव्हांखे नौकिरी वठण में या पंहिंजो को स्टार्टअप वठण में सपोर्ट करे सघे थो पियो ऐं डाइस हिकु प्रोग्राम आहे ब्रिटिश काउंसिल हलाए थी पई हुन में इट्स ऑल अबाउट की भई तव्हां आइडियाज़ जो पंहिंजा ऐं असां तव्हांखे उन्हनि आइडियाज़ खे फ्रेम करण में तव्हांखे सपोर्ट कंदासीं तव्हां बिल्कुलु सही चयो कि असां वटि इलाही सारियूं फील्ड्स मौजूदु आहिनि बट माण्हुनि खे घटि लिमिटेड नॉलेज जे करे उहो पंहिंजो कैरियर सही चूज़ नथा करे सघनि बिल्कुलु अच्छा आख़िर में तव्हां असांजे ॿुधंदड़नि खे को पैगाम ॾियणु चाहियो बिल्कुलु सर मां बसि इहो ई चवंदुमि त हिकु डिज़ायर हुजणु खपे नौजवान में अॼु नौजवान मां उहा डिज़ायर हिकु उमेद जेका आहे उहा मूंखे लॻंदो आहे भला छाजे करे उहा मरी वई आहे त उहा उमेद जाॻाइणी पवंदी ऐं उन उमेद जाॻाइण में असां सभिनी खे पंहिंजो रोल प्ले करिणो पवंदो हीउ प्रोग्राम इटसेल्फ हिकु उमेद थी सघे थी पई पॉसिबल आहे प्रोग्राम खे ॿुधण खां पोइ के नौजवान में का उमेद पैदा थिए उहो असां सां कॉन्टेक्ट करे वठे असां उनखे सपोर्ट करे वठूं मां बी सोशल एक्टिविस्ट यूथ एक्टिविस्ट मां अवेलेबल आहियां असांजो कमु बि असां नौजवाननि खे हिकु रस्तो ॾेखारियो उन्हनि खे इंस्पायर कयूं उन्हनि खे मोटिवेट कयूं त स्टोरी टेलिंग असां नंढा हूंदासीं असांखे पंहिंजा वॾा जेके आहिनि उहे नंढियूं नंढियूं कहाणियूं ॿुधाईंदा जंहिं मां हिकु उमेद ज़ाहिर थींदी त स्टोरी टेलिंग हिकु वॾो टूल आहे असां नौजवाननि खे कहाणियुनि जे ज़रिए इंस्पायर स्टोरीज़ जे ज़रिए उनखे मोटिवेट कयूं इंस्पायर कयूं त इहो ई थी सघे थो पियो थैंक यू सो मच रियाज़ तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो ऐं हीअ हुया रियाज़ मैंगलो साहब जिन असांखे पंहिंजो टाइम ॾिनो ऐं कैरियर काउंसलिंग ते असां सुठो ॻाल्हायोसीं ऐं इलाही नॉलेज गेन थी हूंदी तव्हांखे बि दोस्तों सिलसिलो शामिल कयोसीं मुलाक़ात दोस्तों ॻाल्हि कंदासीं सिंध जी जन्नत जी त यकीनन अव्हांजे ज़हन में गोरख हिल स्टेशन जो ख़्यालु ज़रूरु आयो हूंदो जेका दादू शहर खां सिर्फ़ 4 कलाकनि जे फ़ासिले ते वाक़िअ आहे ही ख़ूबसूरत ऐं थधड़ियुनि हवाउनि जो मर्कज़ दादू खां तक़रीबन 93 किलोमीटर जोही खां 74 किलोमीटर इहो ख़ूबसूरत मक़ाम पहाड़नि जे विच में आहे उन जे आसपास में ऊचा पहाड़ ॼण पंहिंजी कहाणी पाण ॿुधाईंदा आहिनि ॼण उन्हनि ते क़दीम ज़माने में के वस्तियूं हुयूं टकरियुनि ते अहिड़ी तरह फर्श बदल आहे ॼण कुझु मज़दूर हाणे ई कमु करे रहिया आहिनि ऐं पहाड़ी जे चोतरफ़ वरवकल रस्ता ॼण पंहिंजो मट पाण आहिनि ॾिसण सां अखियुनि खे हिकु अजीब कशिश बख़्शींदा आहिनि साथियों हाणे सिलसिलो शामिल कंदासीं आम मालूमात
अस्सलाम वालेकुम साथियों, सिलसिले आलमी मालूमात सां गॾु आऊं आहियां नीलम। जी साथियों, इंडोनेशिया 13,000 ॿेटनि ते मुश्तमिल आहे। साथियों, ईरान जी क़ौमी ज़बान फारसी आहे। ॾखण एशिया में पाकिस्तान, बांग्लादेश ऐं मालदीव 3 मुस्लमान मुल्क आहिनि। साथियों, मालदीव आबादी जे हवाले सां मुस्लमान मुल्कनि में सभ खां नंढो मुल्क आहे। दुनिया में सभ खां वधीक मुस्लमान एशिया खंड में आहिनि। साथियों, दुनिया जी पहिरीं औरत सदर मिसिस एवा पेरून आहे। टेम्स दरिया इंग्लैंड में आहे। साथियों, यूनान खे सियासत जो घर चयो वञे थो। साथियों, पाकिस्तान जी पहिरीं टिकली 9 जुलाई ते जारी थी। पाकिस्तान जी पहिरीं फिल्म तेरी याद हुई। साथियों, पाकिस्तान जी क्रिकेट टीम जो पहिरीं गैर सरकारी टेस्ट में कप्तान मियां मोहम्मद सईद हो। शाइर मशरिक अल्लामा मोहम्मद इकबाल सियालकोट में पैदा थियो। साथियों, 1914 ईस्वी में मशहूर शाइर अहमद नदीम पैदा थियो। कंप्यूटर आर्थोरस अमेरिका सन 1946 ईस्वी में इजाद कयो। हवाई जहाज वल्ब्राइट अमेरिका सन 1903 ईस्वी में इजाद कयो। साथियों, साइकिल मैकेनिकल स्कॉटलैंड सन 1842 ईस्वी में इजाद कई। साथियों, एक्सरे कीअं इजाद थियो? सन 1895 ईस्वी में जर्मन रहाकू विलियम रोंटिजन हिकु अहिड़ो शुआ लेज़र दरियाफ़्त कयो जेको गोश्त मां लंघे पियो वञे पर हॾियुनि मां न। हिन खे एक्सरे जो नालो ॾिनो। उन खे मरीज़ जे अंदरूनी चेकअप लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। साथियों, दुनिया में टोकियो वाहिद शहर आहे जिते को बि फ़क़ीर न आहे। साथियों, जापान अहिड़ो मुल्क आहे जिते पैदा थींदे ई ॿार जी उमिरि 9 महीना तस्लीम कई वञे थी। साथियों, दुनिया में पहिरीं आदमशुमारी अमेरिका में 1790 ईस्वी में कई वई। साथियों, वेस्ट इंडीज़ उहो वाहिद मुल्क आहे जंहिंजो को बि गादीअ जो हंधु न आहे। सिलसिलो शामिल कयोसीं आम मालूमात जेको अव्हां ताईं पहुचायो नीलम सूमरो। साथियों, जेको इंसान सोचींदो आहे उहो कुझु करे बि ॾेखारींदो आहे, पंहिंजे अंदरि हिकु जुनून रखंदो आहे। असीं ॿियनि जानदारनि जीअं नथा रही सघूं, उन्हनि जी ताक़त ऐं उन्हनि जा जेके रहण जा तरीक़ा आहिनि ज़रूरु इंसान खां अलॻि आहिनि। इंसान पखी जीअं उॾामी नथो सघे, पर अल्लाह साईं इंसाफ़ करण वारो आहे ऐं इंसान जी नफ़ासत खे नज़र में रखंदे उन खे अक़ल जहिड़ी आला नेमत अता कई आहे ऐं सोचण जी अज़ीम तरीन सलाहियत बख़्शी आहे। इंसान पंहिंजो माहौल पाण ठाहींदो आहे, पर जॾहिं त जानवरनि खे माहौल जे ताबे रहणो पवंदो आहे। पर अफ़सोस जी उहा ॻाल्हि आहे त अहिड़ा घटि माण्हू आहिनि यानी जेके उन अज़ीम तरीन सलाहियत जो इस्तेमालु कंदा आहिनि। साथियों, रोशनी जी उम्मीद ज़रूरु रखो, मगर अहिड़ी उम्मीद जे सहारे ते ज़िंदगी न गुज़ारणु शुरू करे ॾियो। अव्हां पाण अहिड़ा ॾीआ बणिजी वञो या अहिड़ा सितारा जो अव्हां जे चमक ॾिसी ॿिया पंहिंजा रस्ता ॻोल्हनि। अगरि अव्हां मसइलनि मां निजात हासिलु करणु चाहियो था त उन्हनि खे हल करणु शुरू करे ॾियो। अहिड़ा मसइला अव्हां जे चिमकण वारी क़ाबिलियत खे ज़ंगदार न करे विझनि। वक़्त जी बर्बादी जो सभ खां वॾो कारण उहो आहे अहिड़ो कमु शुरू करणु जंहिंजो अव्हां पूरा न करे सघो। जी दोस्तों, हाणे हलूं था मौसीक़ी जे हिन ख़ूबसूरत ट्रैक जी तरफ़।
साथियों शामिल कयोसीं ही ख़ूबसूरत ट्रैक। उम्मीद आहे तव्हां सभिनी दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। दोस्तो इन ख़ूबसूरत ट्रैक ते अॼु जो प्रोग्राम नई टही पहुतो पंहिंजी पुॼाणी ते। हिन प्रोग्राम जो पेशकार हुयो मीर मल्ला। स्टूडियो इंजीनियर हुयो सैयद बिशारत हुसैन। साथियों पंहिंजी मेज़बान मुख्तियार जिसकानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।